घोटकी डिस्ट्रिक्ट बार घोटकी में सिंध बार काउंसिल के मेंबर एडवोकेट अब्दुल रज़ाक मेहर, एडवोकेट मुश्ताक अहमद अब्बासी, एडवोकेट राना मुमताज़ राजपूत, एडवोकेट सदाम चंद, एडवोकेट वाहिद बख्श भुट्टो, एडवोकेट राव आबिद अली राजपूत, एडवोकेट राव शहजाद अकबर, एडवोकेट सनाउल्ला मेहर ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पूरी सिंध जियां घोटकी ज़िले अंदर बदमनी उरूज ते पहुची वई आहे। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहरी ख़ैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हुन जो त घोटकी विच शहर अंदर डेवरीअ तां मोटरसाइकिल ते सवार नामालूम हथियारबंदनि एडवोकेट राना मुमताज़ राजपूत खां ॾींहुं ॾिठे जो 10 लाख रुपया फुर कया विया, जो त आम शहरियुनि जियां वकील बिरादरी जूं केतिरियूं ई मोटरसाइकिलूं फुर कई वयूं आहिनि। उन्हनि चयो त शहर अंदर पुलिस नज़र नथी अचे। घोटकी पुलिस मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। हुननि वधीक चयो त में ई घोटकी में 2 मर्डर थिया हुया, हिकिड़ो माण्हू किडनैप थियो हुयो ऐं उहो सॼी जेका गैंग करे पई अॻुवा उहो सॼी पुलिस खे बि ख़बर आहे, जेकी माण्हू उते वञनि था उन्हनि खे बि ख़बर आहे ऐं ॾींहं ॾिठे जूं वारदातूं कनि पिया। कुझु ॾींहं अॻु में जॾहिं ममता साहिब खां 10 लाख रुपया फुर कनि था त उन खां हिकु ॿ ॾींहं अॻु में हिकिड़े दीवान खां रतन खां 3 लाख रुपया फुर करिया। हीअ जेके असांजे साम्हूं आहिनि ॻाल्हियूं। उन खां अॻु में जावेद महर जे घर जे ॿाहिरां वञी मोटरसाइकिल खणी विया त उहे जेके CCTV फुटेजिस आहिनि उहे असां ॾिठा आहिनि त माण्हुनि जा ओपन फेसिस, ईअं न आहे त कोई ॿुटूं हयूं था अचनि, न, जेका पंहिंजी ममताज़ साहिब जे खां जेका फुर थिए थी पई उहो तव्हां CCTV फुटेजिस जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त उहे माण्हू क्लियर अचनि था पिया। उहा गाॾी बि क्लियर अचे थी पई जेका हींअर गाॾी उहा रिकवर बि थी आहे ऐं उहा थाणे ते बीठी आहे। ऐं उन खां पोइ ॿिया जेके रेकी करण वारा माण्हू नी उन्हनि जा बि फेसिस खुलियल आहिनि। उन खां पोइ उहे साॻिया माण्हू रेकी कनि था पिया वञी पंहिंजे बैंकुनि में, त मंडे जे ॾींहुं रश हूंदी आहे बैंकुनि में, 2 ॾींहं बैंक बंदि हूंदी आहे त कहिड़ा माण्हू पैसा वधीक कढाइनि था या के डिपॉज़िट कराइनि था, खणी था वञनि, त उन्हनि जा फुटेज बैंक जे हुन में बि जेके कैमरास आहिनि CCTV फुटेज, त उन में बि उहे आया आहिनि। त आउं त इहो चवंदुसि जॾहिं उहे माण्हू ओपन फेसिस आहिनि ऐं उन्हनि खे आसानी सां सुञाणे सघिजो थो पियो ऐं विच शहर मां उहे वारदातूं कनि था पिया, विच शहर मां माण्हू रोडनि तां खणी था वञनि पिया, त पुलिस खे जॾहिं सभु कुझु इहो ॾेखारियो थो वञे त उन खां पोइ बि पुलिस जी जेका कारकर्दगी ऐं उन्हनि जो जेको रेस्पॉन्स आहे, आउं चवां थो पियो त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त अहिड़ो पुअर रेस्पॉन्स बि हिकिड़ो हुजणु खपे। पुअर रेस्पॉन्स ई जो पर ॿियो सही रेस्पॉन्स माण्हुनि खे तव्हां हिकिड़ो माण्हू नथा ॿधी सघो। विच शहर में वारदातूं थियनि थियूं, तव्हांजूं अलाए केतिरियूं इहे मोटरसाइकिल जेके मोबाइल तौर करे घुमायो था पिया उहे घुमनि थियूं पियूं। त इहा घटी हाणे जेको रोड आहे डेवरी रोड ॼणो बैंक रोड थी वियो आहे। इहो बैंकुनि जो रोड आहे, केॾियूं बैंकूं आहिनि उते तव्हां अमन अमान जी इहा सिचुएशन आहे, इहा हालत आहे, त पोइ बाक़ी पुलिस कहिड़े कम जी आहे। आउं त चवंदुसि त इन पुलिस खां न हुजे पुलिस, इन पुलिस खे ख़तमु कयो ऐं माण्हुनि खे तव्हां इजाज़त ॾियो त पंहिंजी हिफ़ाज़त पाण कनि। उन खां पोइ हिते एतिरियूं वारदातूं थियनि पियूं, कंहिं वॾेरे जे मथे ते जूअं नथी सुरे पई, कंहिं पुलिस जे आला अमलदार खे कोई शर्म हया कोन थो अचे पियो। आउं चवंदुसि हीउ जेको खेतरान SP आहे हिनखे मूं बि केतिरा दफ़ा फ़ोन कई आहे बीइंग अ फोकल पर्सन, त इहो कंहिं क़िस्म जो रेस्पॉन्स न ॾींदो आहे। हिते क़बाइली जहिड़ा केतिरा पिया थियनि, छा न थिए पियो, कीअं ॾींहं ॾिठे जो माण्हू शहरनि में माण्हुनि खे मारियूं पिया वञनि, त उन्हनि जा कहिड़ा जवाबदार तव्हां ॿधा आहिनि। अञा जेकॾहिं FIR वरी थियनि थियूं पियूं त उहो कंहिं शरीफ़ माण्हू ते तव्हां FIR कयो था ऐं उन्हनि धाड़ेलनि ते कोन था कयो पिया। असांजे सीनियर सर अब्दुल रज़ाक मेहर साहब फरमायो आहे त शहर जी बदमनी चोट चढ़ियल आहे, को वाली वारस कोन्हे शहर जो जेकी पोज़ीशन नज़र अचे थी। अॻु में त माण्हू टारगेट थींदा, हाणे टारगेट न आहे। हाणे इहे जीअं कोरियुनि जा ढोर मशहूरु हिकिड़ी ॻाल्हि आहे, घुमंदा आहिनि ईअं धाड़ियल घुमनि था शहर में, को उन्हनि खे रोकण वारो कोन्हे, को उन्हनि खे पकड़ण वारो कोन्हे। अलाए छा असांजी पुलिस खे थी वियो आहे, अलाए हथ जा कंहिंजा छॾियल आहिनि। त महिरबानी करे माखो जेकी फुर थी आहे सूमर वारे ॾींहुं मां वेठो हुउसि त हथियारनि सां बैंक रोड आहे उते घटि में घटि बि 50-100 त हथियारनि सां हर टाइम माण्हू हूंदो आहे। माना बैंकनि जा गार्ड के पुलिस वारा के उन सां गॾु आयल के इशारनि सां गॾु आयल माण्हू हथियारबंद हूंदा ई हूंदा आहिनि। उते बि दीदा दिलेरी सां मां 10 लाख रुपया हथियारनि जे ज़ोर ते खसे आनी, जंहिंजी CCTV फुटेज असां हर शइ प्रोवाइड कई आहे, बैंकनि खां बि कढायूं नी ऐं इहे SHO साहिब खे ASP साहिब खे बि ॾिनियूं नी। गाॾी बि उन सेम नंबर जी, सेम कलर, सेम मॉडल जी थाणे ते कल्ह असांखे SHO साहिबु ॾेखारी त इहा आई आहे, गाॾी वठी आया आहियूं। त हाणे मज़ीद का अॻु भराई कोन्हे।
त हाणे महिरबानी करे असांजो इहो मुतालबो आहे त असांखे जेकी खसियल रक़म आहे असांजी उहा बाहिफ़ाज़त वापसि कराई वञे ऐं ॾुआरियुनि खे पकड़ियो वञे जीअं ॿिया माण्हू ॿी सिंध जी आवाम इन्हनि खां महफ़ूज़ रहे ऐं न त ॿी सूरत में असां वुकला बिरादरी जेको असांजो पहुच थींदी जेको असांजो वस पुॼंदो असां हर एक्शन पंहिंजे हक़ लाइ खणंदासीं।